25 डिसंबर अचे थो त 25 डिसंबर में ईसाई जेके आहिनि उहे हिकिड़ो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि जंहिंखे क्रिसमस डे चवंदा आहिनि, मेरी क्रिसमस डे चवंदा आहिनि। अगरि तव्हां मुस्लमान आहियूं, असां मुस्लमान आहियूं, असांजे मथां लाज़िम आहे असां इन ॾींहं खे न मल्हायूं, छो त इन में ईसाईनि जो नज़रियो हीअ आहे। ईसाई चवंदा आहिनि त इहो उहो ॾींहुं आहे जंहिंमें अलाह तबारक व ताला खे हिकिड़ो पुटु ॼाओ जेको ईसा हुयो, ऐं अलाह तबारक व ताला जो पुटु आहे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम। उन्हनि जो इहो नज़रियो आहे, तंहिंजे करे तव्हां असां मुस्लमाननि जो इहो ख़्यालु हुजणु घुरिजे, असां इहो पंहिंजो ख़्यालु कयूं त असां उन्हनि सां गॾु इन शिरक में शरीक त कोन था थियूं, छो त ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अलाह जो पुटु चवंदा आहिनि। त 25 डिसंबर ते अलाह तबारक व ताला हिकिड़ो पुटु पैदा कयो हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम। हालांकि असां मुस्लमाननि जो नज़रियो अक़ीदो आहे जेको तमामु अंबिया इकराम जो नज़रियो अक़ीदो बि आहे, जेको क़ुरान पाक जे अंदरि बयानु थियो आहे। अलाह तबारक व ताला फरमायो, ए मुंहिंजा महबूब मुहम्मद करीम, कुल हुवल्लाहु अहद, माण्हुनि खे ॿुधा त अलाह अकेलो आहे, अल्लाहु समद, वो बेनियाज़ आहे, लम यलिद वलम यूलद, अल्लाह लम यलिद वलम यूलद, न रब कंहिंखे ॼणियो आहे न अल्लाह कंहिंखां ॼाओ आहे, वलम यकुल लहू कुफुवन अहद, अल्लाह जे मिसल कोई बि कोन्हे को। तंहिंजे करे असांखे इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुरिजे मुस्लमाननि खे, असांजो बुनियादी अक़ीदो इहो आहे त असां तौहीद ते क़ाइमु रहूं, तौहीद जे मथां बरक़रार रहूं। हज़रत ईसा पैगम्बर आहे, नबी आहे, यकीनन अल्लाह जो बरगुज़ीदा पैगम्बर आहे, हिन वक़्तु आसमाननि ते ज़िंदह मौजूदु आहे, क़ुर्ब क़यामत में नाज़िल थींदो, असांजो नज़रियो अक़ीदो आहे। लेकिन हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पुटु हरगिज़ न आहे। अल्लाह तबारक व ताला लम यलिदा वलम यूलदा वलम यकुल लहू कुफुवन अहद आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो सभ खां पहिरियों दुनिया में पैगाम इहो हुयो, क़ाल इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह जो बानो आहियां, अल्लाह जो पुटु न आहियां बल्कि अल्लाह जो बानो आहियां। तंहिंजे करे जमी मोमिननि मुस्लमाननि जे लाइ पैगाम आहे, उहे पाण खे इन ॾींहं ते बचाइनि इन ॻाल्हि खां, मबादा उहे बि तव्हां ऐं असां बि इन शिरक में मुब्तला थी वञूं। थी सघे थो कोई कंहिंजो ईसाई को दोस्त हुजे, मुमकिन आहे त उनखे ईद सम्झी करे उनखे ऐं मेरी क्रिसमस डे चवंदो वते। इन्हनि शयुनि खां पाण खे बचाइणु घुरिजे। अल्लाह तबारक व ताला असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं मरण ताईं तौहीद जे मथां क़ाइमु रखे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।